इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम का पुछो सही मूंखे मोकल दियो इजाज़त दियो आऊं इस्लाम जी वही तबलीग करियां जीअं बा तोखे इजाज़त आहे पर तूं कीअं न कंदे जीअं बि चओ कलाम सां न किरदार सां तुंहिंजी ज़ुबान ख़ामोश रहे तूं वञी इस्लाम जी तबलीग कर न कलाम सां न किरदार तू इए हल जो माण्हू तो न पानी अचनि तोखे हर ॿ ॿ कलाक मथो हणण जी बि ज़रूरत न पवे तोखे वॾा वॾा इश्तिहार ठाहिण जी बि ज़रूरत न पवे तोखे इत्का पाणी जा मिलंदा तोखे पंहिंजो पाण जा अहिड़ा चापलूसी माण्हू रखी जेके तुंहिंजी मन वाखाण तारीफ़ तो ते इहा नौबत ईंदी ई कोन तू रुगो इंसान थी वञे फार्मूले ते तूं पंहिंजो पाण आण त इहे सभु शयूं तोखे पाणी बि मिलंदियूं सो टाइम भी थी वियो आहे सी भी आहे खुशबू भी ॾाढी अचे पई सुठी सुठी ऐं वरी ॿिए ॾींहुं बि महफ़िल भी आहे ॾींहं जो बि आहे ऐं मुंहिंजो ॾाढो जेको मुंहिंजो पहिरीं ते आयो वॾो उन ते आहे महफ़िल आहे ऐं मौज़ू ते आहे टाइम जी अहमियत वक़्त वल असर इल इंसान अगर कंहिंखे दिलि चाहे तो अचिजो 1:30 बजे खां वठी 4 बजे तक आहे सो अलासी तव्हांखे